अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। मां आहियां सैयद अली बकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, सभ खां पहिरियों तव्हांखे मां हिकु दुनिया जी जेका जल्दबाज़ी आहे, जेका तव्हांजे मथां अक्सर तारी जो जेको आहे थींदी रहे थी, उन्हीअ जो असल मफ़हूम छा आहे, छाजे कारण तव्हांजी कामयाबी जे अंदरि जेका आहे रुकावट आहे, हाणे तव्हांखे करणु छा खपे। सभ खां पहिरियों दोस्तों, जेको हिन दुनिया जे अंदरि तव्हां अचो था, तव्हां कंहिं मंज़िल खे हासिलु करण जे लाइ वॾी कोशिशि कयो था, वॾी जिदोजहद कयो था उनखे हासिलु करण जे लाइ, ऐं उहा शइ बाद में तव्हांखे हासिलु कोन थी थिए। हासिलु न थियण जा कुझु रीज़न्स आहिनि। तव्हां पाण खां कॾहिं सुवालु पुछा कयो आहे त अगरि मां हिन कम में मुसलसिल कमु बि कंदो रहियो आहियां, कामयाबु छो न थियो आहियां। दोस्तों, तव्हांजी नाकामी जी वजह सिर्फ़ु हिकिड़ी आहे, तव्हां कंसिस्टेंसी जेको आहे उनखे छॾे था ॾियो पिया ऐं तव्हां बेसब्रा था थी वञो। हाणे बेसब्रे जो छा मुस्तक़बिल थियणु खपे। बेसब्रे जो मुस्तक़बिल इहो ई थींदो आहे त हो हिकु जॻह ते ट्राई कंदो, सब्र उनजो जेको आहे उन सां साथ न ॾींदो, लिहाज़ा उहो उतां फेल थी वेंदो ऐं ॿी जॻह ते ट्राई करणु स्टार्ट कंदो। वरी उतां जेको आहे उनखे जल्दबाज़ी, छो जो असांजे खून में शामिलु आहे, सो जल्दबाज़ी में असां चाहींदा आहियूं त जेको आहे कामयाबी मिले, लेकिन वरी बि उतां उनखे कामयाबी कोन मिलंदी। सो छा थींदो, रिटर्न में उहा ई शइ थींदी जेका तव्हां सां पहिरियों थी चुकी आहे, तव्हांजी नाकामी। सो कंहिं बि शइ खे हासिलु करण जे लाइ, कंहिं बि शइ खे लाॻीतो हासिलु करण जे लाइ तव्हांखे उन शइ जे मथां डटिजी बीहणो आहे। हाणे जॾहिं तव्हां उन शइ जे मथां डटिजी बीहंदो, मज़बूतीअ सां उनखे हासिलु करण जी कोशिशि कंदो, तव्हां कॾहिं बि फेल न थींदो। हाणे तव्हांजे फेल थियण जो तव्हांखे सबबु सम्झ में अची वियो त तव्हां जॾहिं बि फेल थींदा आहियो, तव्हां जॾहिं बि नाकाम थींदा आहियो, उन जी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे हिकु ई वजह आहे, ऐं उहा वजह आहे जल्दबाज़ी। जल्दबाज़ी, बेसब्री छा आहे? बेसब्री तव्हांजी नाकामी जो वॾे में वॾो सबबु आहे, वॾे में वॾी जेको आहे बेसब्री तव्हांजी नाकामी जी रस्ते में ईंदड़ जेको आहे रुकावट आहे। सो हाणे इनखे कीअं जेको आहे ख़तमु कजे। तव्हांखे पंहिंजे ज़हन खे कामयाबी खां पहिरियां कामयाबु करणो पवंदो। हाणे चवंदो शाह साहब इहो छा थो चए पियो, कामयाबी खां पहिरियों कामयाबी ईअं मिलंदी आहे त तव्हां पंहिंजे माइंड खे कामयाबु करे छॾियो। ज़हनी तौरु जॾहिं तव्हां कामयाबु थी रहंदो, उन खां बाद में तव्हांजी कामयाबी तव्हांखे सम्झ में ईंदी त बिल्कुलु अगरि असांखे कामयाबु थियणो आहे त ज़हनी तौरु पहिरियों पाण खे आज़ादु करिणो आहे। ज़हनी तौरु इहो ज़हन में विहारणो आहे त मां कामयाबु थींदुमि, यकीनन थींदुमि ऐं हिकिड़े ॾींहुं थी ॾेखारींदुसि। सो उन में तव्हांखे हौसलो मिलंदो ऐं तव्हां बेसब्री आहे, जेका जल्दबाज़ी आहे, उहा तव्हांजे अंदर खां निकिरी वेंदी। हाणे बेसब्री खे ख़तमु करण जे लाइ इहो हिकिड़ो ई फार्मूला आहे जंहिंखे तव्हां ख़तमु करे सघो था ऐं बिल्कुलु आसानी सां जेको आहे ख़तमु करे सघो था। अॼु जी वीडियो कीअं लॻी? अगरि पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो, हिकु लाइक ज़रूरु कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो, जीअं मां तव्हांजे लाइ मज़ीद अहिड़ियूं वीडियोज़ खणी अचां। पंहिंजी फैमिली जो, पाड़े वारनि जो ख़ासि करे ख़्यालु रखंदा कयो, छो जो तव्हांजा पाड़ेसिरी जेके आहिनि उहे तव्हांजा मुहाफ़िज़ हूंदा आहिनि। तव्हांजो पाड़ेसिरनि जो तव्हांजे मथां काफ़ी वॾो हक़ु आहे। सो पाड़ेसिरनि जो ख़्यालु रखिजो। अल्लाह तव्हांजो हामी रखे।